अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हुवल्लज़ी अंज़ला अलैकल किताब मिन्हु आयातुम मुहकमातुन हुन्ना उम्मुल किताबि व उख़रु मुतशाबिहात फ़अम्मल्लज़ीना फ़ी क़ुलूबिहिम ज़ैग़ुन फ़यत्तबिऊना मा तशाबह मिन्हु इब्तिग़ाअल फ़ितनति व इब्तिग़ाअ तअवीलिहि व मा यअलमु तअवीलहु इल्लल्लाह वर्रासिख़ून फ़िल इल्मि यक़ूलूना आमन्ना बिहि कुल्लुम मिन इंदि रब्बिना वमा यज़्ज़क्करु इल्ला उलुल अलबाब। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदनिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब्बुल ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। सूरत आल इमरान जी आयत नंबर 7 तिलावत कई वई। पहिरियनि 6 आयतुनि में तव्हांखे यादि हूंदो त यमन जा नजरान जा जेके ईसाई हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन वटि आया हुआ दीनी बहस मुबाहिसो करण जे लाइ, अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे बहस मुबाहिसे ऐं दलीलनि जा जवाब गुज़िरियल आयतुनि में ॾिना हुआ। हुननि जूं ॻाल्हियूं कहिड़ियूं हुयूं यादगीर तौर ते ॿीहर दोहरायां। हुननि चयो त ईसा अलैहिस्सलाम अल्लाह हुआ, उन ते दलील ॾिनऊं। वरी चयूं त ईसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला जो पुटु आहे, नऊज़ बिल्लाह, उन ते बि दलील ॾिनऊं। वरी चयूं त ईसा अलैहिस्सलाम टिनि मां टियों आहे, टिनि मां टियों, उन ते बि दलील ॾिनऊं। उहे बयान थी चुका आहिनि। अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे इन्हनि दलीलनि खे रद्द कयो आहे, उन जा जवाब बयान फरमाया। पोइ अॼोकिन आयतुनि में बि हुननि जो चयो त ईसा अलैहिस्सलाम ख़ुदि अल्लाह तबारक व तआला आहे, अल्लाह या अल्लाह जो पुटु आहे। अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे इन्हनि दलीलनि खे वज़ाहत सां बयान करण जे लाइ अॼोकी आयत में बयान फरमायो। हाणे हिन आयत जे जवाब सम्झण खां पहिरियां थोरो ख़ुलासो ज़हन जे अंदरि रखणो पवंदो, पोइ हीअ आयत आसानी सां सम्झ में ईंदी। उहो हीअ आहे जो अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, हुवल्लज़ी अंज़ला अलैकल किताब मिन्हु आयातुम मुहकमात हुन्ना उम्मुल किताब व उख़रु मुतशाबिहात। क़ुरान पाक जूं आयतूं 3 क़िस्म आहिनि। इहा ॻाल्हि बयान थी चुकी आहे, वरी बि भेरो ॾियारियां। हिकिड़ियूं आयतूं क़ुरान पाक जूं अहिड़ियूं आहिनि जंहिंजो मक़सदु अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे मालूम आहे, उन्हनि जे विच में राज़ आहे। उहे अलिफ लाम मीम, अलिफ लाम रा, अलिफ लाम साद, अलिफ लाम मीम साद, इहे आयतूं जिन खे हुरूफ़ मुक़त्ताअत बि चइबो आहे। इहे कंहिं बि बनी बशर खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं अल्लाह जे ज़ात खां सवाइ कंहिं बि आदम जे औलाद खे मालूम न आहिनि। जेको बि ॿुधाईंदो उहो पंहिंजो हिकिड़ो ख़्यालु, तजज़ियो, फ़िक्र ॿुधाईंदो। बाक़ी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिननि जो माना ऐं मतिलबु बयानु न कयो आहे। इन ते ज़ोर लॻाइण बि फुज़ूल आहे। ॿियो आयतुनि जो क़िस्म उहो आहे जिन आयतुनि जो माना, मतिलबु, मफ़हूम अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ख़ुदि बयानु करे छॾियो आहे, मुक़ररु आहे। माना उन्हनि आयतुनि जो मतिलबु, ख़ुलासो, मफ़हूम जेको बि आहे उहो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल बयानु कयो आहे, मुक़ररु आहे। उन खां लफ़्ज़ बि हेॾे होॾे नथो थी सघे। कहिड़े बि ॿोलीअ वारो, कहिड़ी बि क़ौम वारो, कहिड़े बि अक़ीदे वारो क़ुरान पाक जी उहा आयत पढ़ंदो, मतिलबु साॻियो कढंदो। जे उन मतिलबु ऐं उन मफ़हूम मुक़ररु थियल खां हेॾे होॾे वियो, कूड़ो आहे, काफ़र आहे, मुनकिर आहे। हाणे इहो जेको आयतुनि जो क़िस्म आहे, इन्हनि खे मुहकमात चइबो आहे। इन्हनि खे उम्मुल किताब बि चइबो आहे। उम्मुल किताब माना क़ुरान पाक जी मां। लफ़्ज़ अहिड़ा आहिनि, उम्मुल किताब, माना जिन आयतुनि में उसूल बयान थियल हूंदा आहिनि, क़ाइदा,
कानून ज़ाबिता बयान थियल हूंदा आहिनि। सॼो क़ुर पाक ॼण त उन्हनि आयतुनि जे नज़र में तर्जुमे तफ़सीर में कबो आहे। उन्हनि आयतुनि खे मद नज़र रखी करे उन्हनि आयतुनि जे रोशनीअ में सॼे क़ुर पाक जी माना कबी आहे, तर्जुमो कबो आहे। उन तां जेकॾहिं थोरो बि हेॾे होॾे हटियो मरी वियो, न ईमान रहियसि न को अमल साले रहियसि, चट। इहो ॿियो क़िस्म आयतुनि जो। ऐं इहो आम माण्हूअ जे सम्झ खां मथे आहे। इहे आयतूं ज़रा वॾा अहले इल्म जेके हूंदा आहिनि, जिन खे क़ुर पाक चइबो आहे वरासिखून फिल इल्म, जेके इल्म में मज़बूत हूंदा आहिनि, पक्का पुख्ता हूंदा आहिनि, उन्हनि खे सम्झ में ईंदियूं, उहे इन्हनि उसूलनि खे सम्झंदा, तव्हां असांजी बात ई न आहिनि। ॿियो क़िस्म क़ुर पाक जी आयतुनि जो उहो आहे जंहिंजो माना ऐं मफ़हूम मुक़ररु थियल न आहे, ज़रा अहिड़े अंदाज़ में बयानु थियल आहे जो हर माण्हू पंहिंजे सम्झ जे आधार ते उनखे सम्झंदो आहे, पर सम्झण जो दाइरो बि गुज़िरियल आयतुनि जे रोशनीअ में पंहिंजे मर्ज़ीअ सां न। मसलन अल्लाह तबारक व तआला क़ुर पाक जी आयतुनि बयानु कयो आहे, उन्हनि में इंसान जे मामलात खे बयानु कयो आहे, जन्नत जहन्नम कीअं हूंदा, उन्हनि जी कैफ़ियत छा हूंदी, पुलसिरात कीअं हूंदी, कैफ़ियत छा हूंदी, केतिरो फ़ासिलो हूंदो हेठां खां मथे, क़बर क़यामत केतिरे मिक़दार में हूंदी। हाणे हिन ते हर इंसान पंहिंजे अकुल जे आधार ते उनखे सम्झंदो, मञींदो। छो त क़ुर पाक चयो आहे क़यामत बि आहे, क़बर बि आहे, हिसाब किताब बि आहे, महशर जो मैदान बि आहे, तराज़ू बि आहे, अमलनि जी तौर बि थींदी। हलो तराज़ू जेको हूंदो उहा केॾो हूंदो, उन में तौर छा जी थींदी। असां त निमाज़ पढ़ंदा आहियूं, निमाज़ खे जिस्म त कोन्हे जो असांजे वजूद मां हीअं खीसे मां कढी करे हीअं रखो त किलो वज़न थिएसि, कंहिंजा 2 किला थियनि, कंहिंजा 5 किलो, निमाज़ खे जिस्म त कोन्हे। रोज़ो रखंदा आहियूं, रोज़े जी अल्लाह तबारक व तआला अजुर ॾींदो, उन रोज़े खे तोड़ींदो अमालनामे में, रोज़े खे जिस्म त कोन्हे। सदको ज़कात ऐं ख़ैरात जेको ॾिनोसीं इहे त काग़ज़ आहिनि हिकिड़ा, उते तुरंदा छा, इन्हनि मां उठ वठी तोड़ींदा, पथर रखी तोड़ींदा, तोड़ींदा छा, इन्हनि खे जिस्म त कोन्हे, तौर छा जी थींदी। हाणे क़ुर पाक चई छॾियो असांखे मञिणो आहे, तौर थींदी बसि। हाणे हर मुफ़स्सिर इन्हनि आयतुनि खे सम्झाइण जे लाइ को न को ख़ाको, को न को मिसाल पेश कंदो आहे, जीअं ॿुधण वारे माण्हू खे आसानी सां सम्झ में अची वञे। न बि अचे सम्झ में त बि चइबो त अलाह जो क़ुर पाक में अलाह साईं सच चयो आहे, मूंखे सम्झ में न आयो, इहो मुंहिंजे अकुल जो फ़ुतूर आहे, खोटी आहे, कमी आहे, क़ुर सचो आहे। मूंखे सम्झ में न बि आयो, पर अल्लाह ताला जो कलाम हक़ आहे, अल्लाह ताला सच चयो आहे। इन्हनि ॻाल्हियुनि में जेको कुझु बयानु थियल आहे उहो हक़ ऐं सच आहे, मुंहिंजो हिन ते ईमान आहे। इन्हनि आयतुनि जे क़िस्मनि खे अहिड़ियूं केतिरियूं आयतूं आहिनि, इन्हनि आयतुनि खे चइबो आहे मुतशाबिहात। हाणे सम्झ में अची वियो ख़ुलासो त क़ुर पाक जूं आयतूं 3 क़िस्म, हिकिड़ियूं आहिनि हुरूफ़ मुक़त्तात, हिकिड़ियूं आहिनि मुतशाबिहात, हिकिड़ियूं आहिनि मुहकमात, जिन खे उम्मुल किताब बि चइबो आहे। हाणे उम्मुल किताब थिया उसूल, मुतशाबिहात जिन में कुझु माण्हू पंहिंजे ज़हन मुताबिक़ सां मिसाल ॾेई सघे थो। पोइ हाणे जेके न दिलि जे अंदरि कष्ट रखंदा आहिनि, दिलि जे अंदरि इस्लाम जे मुख़ालिफ़ हिकिड़ी सोच पालींदा आहिनि, रिथ रखंदा आहिनि, उहे क़ुर पाक जूं अहिड़ियूं मुतशाबिहात वारियूं आयतूं जॾहिं ॿुधंदा आहिनि न, उन मां पंहिंजो मतिलबु कढंदा आहिनि, जेको उम्मुल किताब उसूलनि वारे आयतुनि जे ख़िलाफ़ ईंदो आहे, क़ुर हदीस जी रोशनीअ ॿुधायल तालीम जे ख़िलाफ़ ईंदो आहे। अल्लाह तबारक व तआला हिननि आयतुनि में अहिड़ी वज़ाहत सां उन्हनि मके जे मुशरिकनि, उन्हनि नजरान जे ईसाइनि जे उन सोच जो जवाबु ॾिनो आहे। उन्हनि जी सोच छा हुई, ईसा अलाह जो पुटु आहे न, अब कीअं सम्झो तव्हां त ईसा अलाह जो पुटु आहे। चऊं क़ुर पाक में जो आहे त रूहुल्लाह, कलिमतुल्लाह, इहे लफ़्ज़ जो आहिनि, अलाह जो रूह आहे, माना अलाह जो रूह माना पुटु न। हाणे रूह इंसान जे सम्झ खां ई मथे अहिड़ी शइ आहे, उन्हनि माना वरिती त बसि रूहुल्लाह माना अलाह ताला जो जिस्म जो हिसो आहे, माना पुटु आहे न, जिस्म जो हिसो त औलाद थींदी आहे, जुज़ो आहे। कलिमतुल्लाह अलाह जो कलाम आहे, अल्लाह ताला जो कलमो आहे, अलाह जी ॻाल्हि आहे। इहे अहिड़ियूं वॾियूं ॻाल्हियूं आहिनि जेके अल्लाह ताला पंहिंजे पुट खे ई चई सघे थो, नऊज़ बिल्लाह, ॿिए कंहिंखे नथो चई सघे। हुननि इहो दलील वरितो
अल्लाह तबारक व तआला हिन आयत जे अंदर समझाए छॾियो त हाणे तव्हां सम्झो त मुतशाबिहात जेके आयतूं आहिनि जिन जो माना ऐं मतिलबु हिकु मुक़ररु चलना ई इंसान खे सम्झाइण जे लाइ कुशादगी रखी वई आहे, पोइ ही माण्हू उन्हनि लफ़्ज़नि खे वठी करे पंहिंजो मतिलबु कढनि वथा। इन्हनि माण्हुनि खे छा चइबो आहे, ज़रा तवजो कजो। हाणे जॾहिं ख़ुलासो सम्झ में अची वियो तॾहिं क़ुर पाक जी आयत जो तर्जुमो कंदासीं, सम्झ में अची वेंदो। अल्लाह ताला फरमायो हुव अल्लज़ी अंज़ल अलैकल किताब, सोना नबी अल्लाह उहा ज़ात अथई जंहिं तुंहिंजे मथां हिन किताब क़ुर पाक खे नाज़िल कयो आहे। मिन्हु आयातुन मुहकमातुन, इन क़ुर पाक जूं कुझु आयतूं मुहकमात अथई। हुन उम्मुल किताब, इन्हनि खे उम्मुल किताब बि चइबो आहे, जिन में उसूल कानून ज़ाब्ता बयान चल हूंदा आहिनि, जिन जो माना मतिलबु मफ़हूम मुक़ररु चल आहे, उनखे कोई बि मटाए नथो सघे, पंहिंजे मर्ज़ीअ मुताबिक़ उनखे बयान बि नथो करे सघे। असां जीअं बयान कयूं ईअं करिणो अथसि बसि। साईं वरी ॿियो फरमायूं उख़र मुतशाबिहात, सोना नबी इन क़ुर पाक जूं कुझु आयतूं मुतशाबिहात बि अथई। हाणे हिते ॾिसो इहे लफ़्ज़ अल्लाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मुख़ातब थी करे फरमाया आहिनि, पर पूरी उम्मत मुहम्मदीअ सां ॼण त अल्लाह ताला ॻाल्हाए पियो। मुंहिंजे महबूब जा उम्मती हो, क़ुर पाक जूं हिकिड़ियूं आयतूं अथव मुहकमात, जिन खे उम्मुल किताब बि चइबो आहे, जिन में उसूल बयान चलनि। ऐं मुंहिंजे महबूब जा उम्मती हो, ॿियूं आयतूं अथव मुतशाबिहात, मुतशाबिहात जंहिंजो माना ऐं मतिलबु मुक़ररु चलना ई, हर मुफ़सिर उनखे पंहिंजे तिर्ज़ ते बयान कंदो आहे, पर उसूल जे ख़िलाफ़ बि न हुजे ऐं उन में पंहिंजी का ॻाल्हि मिलावट बि न करे, सम्झाइण जे लाइ मिसाल पंहिंजा कहिड़ा बि ॾे भले ॾेई सघे थो। इहे मुतशाबिहात आयतूं। साईं पोइ हाणे हिननि जो जवाब त कोन आयो, हे जेके रूहुल्लाह ऐं कलिमतुल्लाह चई अल्लाह जो पुटु था मुराद वठनि। अल्लाह से फरमायो बाबा सब्र त कर न, ॿुध त सही। हा साईं जी ॿुधायो। फरमाई फअम्मल लज़ीना फ़ी क़ुलूबिहिम ज़ैग़ुन, पोइ उहे माण्हू जंहिंजे दिलनि में कट हूंदी आहे, असां खणी चऊं खोट हूंदो आहे, जंहिंजे दिलनि में खोट हूंदो आहे अक़ीदे जो, फयत्तबिऊन मा तशाबह मिन्हु, पोइ उहे कॾ लॻंदा अथव इन्हनि मुतशाबिह आयतुनि जे पोयां, उन्हनि जे पोयां लॻंदा आहिनि, उन्हनि जे कॾ लॻंदा आहिनि। साईं पोइ छा कंदा आहिनि उन्हनि मां, इब्तिग़ाअल फ़ितनत व इब्तिग़ाअ तावील, माण्हुनि जे दिलनि में, माण्हुनि जे मुआशिरे में फितनो पैदा करण जे लाइ पंहिंजे मतिलब जो मफ़हूम मुराद वठंदा आहिनि, पंहिंजे मतिलब जो मफ़हूम मुराद वठंदा आहिनि। पोइ वमा यालमु तावीलहु इल्लल्लाह, हालांकि अल्लाह से फरमाए थो इन आयत जो सही सही माना ऐं मतिलब मुराद अल्लाह खां सवाइ ॿियो कोई बि न ॼाणींदो आहे। हे वरी हुन मां पंहिंजो मतिलबु ॻोल्हींदा आहिनि। साईं पोइ भला इहे जो पंहिंजो मतिलबु ॻोल्हींदा आहिनि ऐं हक़ीक़ी मतिलबु हिन जो अल्लाह ताला जे ज़ात खे मालूम आहे, ॿियो बि त केरु सम्झे न, जेको इन्हनि आयतुनि जो मतिलबु सम्झी वञे पोइ वरी हुननि खे सम्झाए त निभागा ईअं माना न हीअं आहे, केरु अहिड़ो बि त हुजे न। अल्लाह ताला फरमायो वर्रासिखून फिल इल्म, ॿिया वरी वर्रासिखून जेके मज़बूत आहिनि, पक्का आहिनि, पुख़्ता आहिनि इल्म में, उहे माना सम्झंदा आहिनि हिन जो। अल्लाह ताला सम्झंदो आहे, ॿिया जेके पुख़्ता आहिनि, मज़बूत आहिनि, सिक आहिनि, उहे सम्झंदा आहिनि। पोइ उहे अगरि न बि सम्झी सघंदा आहिनि न त बि चवंदा आहिनि यक़ूलून आमन्ना बिही, बसि असां ईमान आंदो आहे हिननि आयतुनि ते, जेको बि कुझु अल्लाह ताला चयो आहे बसि असांजो इन ते ईमान आहे। कुल्लुम मिन इंद रब्बिना, इहे सभु आयतूं अल्लाह ताला जी तरफ़ खां आहिनि बसि। वमा यज़क्करु इल्ला उलुल अलबाब। अल्लाह हाणे अल्लाह ताला इहा सॼी आयत बयान करे आख़िर में ठपो अहिड़ो हुयो, फरमाई वमा यज़क्करु इल्ला उलुल अलबाब, असांजे हिननि मुख़्तसिर लफ़्ज़नि मां नसीहत उहे पढ़ाईंदा जेके अकुल वारा हूंदा। हाणे सम्झ में अची वियो त इन्हनि नसराननि ईसाइनि जेके रूहुल्लाह ऐं कलिमतुल्लाह जे लफ़्ज़ मां मुराद वरिती अल्लाह ताला जो पुटु ईसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला जो पुटु आहे, अल्लाह ताला क़ुर पाक में हुनजे बारे में अहिड़ा लफ़्ज़ जो ॻाल्हाया आहिनि त हुननि सम्झो ईसा अल्लाह ताला जो पुटु आहे, लिहाज़ा सम्झ में अची वियो त हुननि जे दिलनि में खोट आहे, तॾहिं हुननि उन लफ़्ज़ जी माना इहा कई आहे। साईं पोइ भला थोरे वक़्त जे लाइ तव्हां ॿुधायो ईसा अलैहिस्सलाम जी हक़ीक़त, भला बिना पीउ जो पैदा थियो आहे त हुननि खे ख़दशो बि त तॾहिं थियो आहे न, हुननि खे ख़दशो बि त तॾहिं थियो आहे, ऐं तव्हां हुननि जे लाइ लफ़्ज़ रूहुल्लाह कलिमतुल्लाह ॻाल्हाया आहिनि, हुननि खे ख़दशो तॾहिं थियो आहे, ऐं हुननि अहिड़े क़िस्म जूं माना ऐं मतिलब बि तॾहिं वरितियूं आहिनि। तव्हां भला कुझु हक़ीक़त क़ुर पाक जे ज़रिए ई वाज़िह करे ॿुधायो, तव्हां त असां बि मञूं त उहो ग़लति आहे। अल्लाह ताला फरमायो छा क़ुर पाक तव्हां कोन पढ़ियो आहे? साईं पढ़ियो आहे। पोइ तव्हांखे छा विसरी वियो आहे? साईं असां वेसर जा मरीज़ आहियूं, कुझु यादगीरो ॼाणायो, यादगीरो ॼाणायो, कुझु भुलिजी था वञो। अल्लाह ताला फरमायो इन हुव इल्ला अब्दुन अनअमना अलैहि, क़ुर पाक में कोन्हे त ईसा अलैहिस्सलाम इहो अल्लाह ताला जो बानो ई आहे जंहिं ते अल्लाह ताला नेमतूं कयूं आहिनि। चिटो अल्लाह चयो आहे त मुंहिंजो बानो आहे त बि चवंदो त पुटु आहे।
हा यार, जॾहिं अल्लाह ताला चई छॾियो बानो आहे त पोइ हाणे पुटु चवंदो आहे, जेको चवंदो काफ़िर थींदो। हलो अल्लाह से फरमायो ॿियो ॿुधो, इन मसला ईसा इंदल्लाहि कमसली आदम ख़लक़हु मिन तुराब। अल्लाह से फरमायो ईसा अलैहिस्सलाम जो मिसाल अल्लाह ताला जे ज़ात वटि पैदा करण में आदम अलैहिस्सलाम वांगुरु आहे। आदम अलैहिस्सलाम के भी बिना पीउ बिना माउ जे मिट्टीअ मां पैदा कयईं, बीबी हवा के वरी उनजे पासरियाती मां पैदा कयईं, बिना पीउ बिना माउ जे। ईसा अलैहिस्सलाम के भी ईअं सिर्फ़ु माउ जे पेटां पैदा कयईं। कमाल त आदम जे पैदा करण में वधीक हुयो न, जेको न पीउ हुयुसि न माउ हुयुसि, ईअं पैदा थियो। हिन जे पैदा करण में त अधु कमाल आहे। पोइ उनखे कोन था चओ त अल्लाह ताला आहे, आदम खे नथा चओ त ख़ुदा आहे, अल्लाह जो पुटु आहे, ईसा अलैहिस्सलाम जे लाइ था चओ। अकुल में ॻाल्हि वेठी। हा यार, वाकई खोटो आहे, सम्झ जो। अल्लाह से फरमायो अञा तर्स, ईसा अलैहिस्सलाम पाण जे करे तव्हांखे चए त मां अल्लाह जो बानो आहे, पोइ त बसि साईं हा चए। क़ुर पाक फरमायो क़ाल इन्नी अब्दुल्लाहि आतानी अल किताब व जअलनी नबिया। उन नंढड़ो हुयो, माउ जे हंज में बंधननि में ॿधल हो। उते माण्हू ईसा अलैहिस्सलाम जे अम्मा खे चवनि पिया मरियम, ओ मरियम तुंहिंजो पीउ मां त अहिड़ा कोन आहे, तूं कंहिं ते वई आहीं, ॿार खे ॾांहुं थी बिना मुड़ुस जे, तो मत पिया हणसि। पोइ कोन हुन महिल चयो ऐं सूरत मरियम क़ुर पाक जी 16 सिपारो शाहिद आहे, चई त इन्नी अब्दुल्लाहि आतानी अल किताब व जअलनी नबिया, मां अल्लाह जो बानो आहियां, मूंखे अल्लाह ताला अॻिते हली करे नबी बणाईंदो, मुंहिंजे मथां किताब बि आसमान नाज़िल कंदो। पाण चवे थो पंहिंजे ज़बान सां हिन उमिरि में मां ख़ुदा जो बानो आहियां, अॻिते हली नबी थींदुसि, त बि तव्हां ॿी माना मुराद वठंदव, अकुल कोन आहे। चलो अल्लाह से फरमायो अञा 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 भला तरस, अञा जे तोखां विसरी वियो आहे, मां तोखे यादि ॾियारायां। अल्लाह से फरमायो ज़ालिका ईसा इब्नु मरियम क़ौल अल हक़ अल्लज़ी फ़ीही यमतरून। ईसा अलैहिस्सलाम जे बारे में हीअ ॻाल्हि हक़ीक़त अथव, जे तव्हांखे अञा ख़दशो आहे त, जिन में माण्हू इख़्तिलाफ़ बि कनि था, हीअ ॻाल्हि हक़ीक़त अथव त मा कान लिल्लाहि अन यत्तख़िज़ मिन वलदिन सुब्हानहू, अल्लाह उहा ज़ात आहे जंहिंखे को बि औलाद कोन्हे, ख़ुदा औलाद सां पाक आहे। क़ुर चवे थो को बि औलाद कोन्हे, त बि ज़ोरी ईसा पियो औलाद साबित कंदो। क़ुर चवे थो त आदम अलैहिस्सलाम वांगुरु पैदा थियण में हुनजो मिसाल आहे, कमाल त आदम जे पैदा थियण में वधीक हुयो। क़ुर चवे पियो त अल्लाह जो बानो आहे, हीउ पाण चवे थो अल्लाह जो बानो आहे। क़ुर शायदि एतिरियूं वॾियूं आयतूं ईसा अलैहिस्सलाम जी हक़ीक़त बयानु करण में वाज़िह आहिनि, पोइ बि तव्हां रूहुल्लाह ऐं कलिमतुल्लाह जे लफ़्ज़ मां जेकॾहिं भुलिजी ऐं पंहिंजी माना मुराद वठो, त पोइ हिन आयत जी माना सची आहे। हीअ क़ुर पाक जी आयत चङी तरह सम्झाए पई त जिन जे दिलनि में खोट हूंदो आहे, उहे ई मुतशाबिहात आयतुनि जे कॾ लॻी करे पंहिंजी माना मतिलब वारी कॾहिं माण्हुनि में फितनो पैदा कंदा। हाणे सम्झ में आयो त इहे नजरान जा ईसाई जेके हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि आया हुआ, इहे फितनो पैदा करण जे लाइ आया हुआ। हाणे जॾहिं साबित थियो त इहे फितनेबाज़ हुआ, थोरे वक़्त जे लाइ क़ुर पाक जे हिन उसूल खे ज़हन में रखी करे उलमा मुहद्दिसीन मुफ़क्कीन लिखियो आहे त इहे जेके वमल्लज़ीन फ़ी क़ुलूबिहिम ज़ैग़ुन, जिन जे दिलनि में खोट आहे, अहिड़ा क़िस्म जा माण्हू ॿिया बि आहिनि, कुझु अक़ीदे परस्त माण्हू फितनेबाज़, या सिर्फ़ु उहे ई ईसाई हुया उन दौर जा बसि। हाणे अॻिते अहिड़ा माण्हू कोन्हनि। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त इहे जेके ज़ाइग़ून आहिनि, जिन जे दिलनि में खोट आहिनि न, उहे ख़बर अथव कहिड़े कहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे ज़िंदीक़ दीन खां जेके बेज़ार आहिनि, उहे बि इन टोले में शुमार अथव। राफ़िज़ी जेको हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं अहल बैत ऐं हज़रत हसन हुसैन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु मजमईन सहाबा किराम खे छॾे करे पंहिंजी माना मतिलब कढंदा आहिनि, इहे राफ़िज़ी बि उन टोले मां अथव, ख़ारिजी बि उन टोले मां अथव। तमामु बिदती जेके आहिनि, क़ुर पाक जे आयतुनि खे छॾे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अहादीस खे छॾे पंहिंजी मनपसंदी माना वठंदा आहिनि। बिदती सभु इन्हनि ज़ाइग़ीन मां अथव, जिन जे दिलनि में खोट आहे। साईं पोइ भला वरासिख़ून ॿुधायो, जेके क़ुर खे सम्झंदड़ आहिनि, जेके पका पुख़्ता आहिनि, जेके सम्झनि था, उहे भला ॿुधायो उहे कंहिंखे चइबो आहे? उन दौर में जेके सहाबा किराम हुआ उन्हनि खे ई चइबो, या अॼु बि अहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि? उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त इन्हनि खे रासिख़ीन फ़िल इल्म जेके मज़बूत माण्हू आहिनि, ख़बर अथव उहे केर आहिनि? सभ खां पहिरियां आले इल्म हुजे, माना आलिम बि हुजे, आले इल्म बि हुजे, पर उन में काफ़ी सारियूं ही सिफ़तूं बि हुजनि। उलमा जो तबिको हुजे, पर उन में ही सिफ़तूं बि हुजनि। कहिड़ियूं? त कसम जेको खणे त हुनखे पढ़े। हिकु त कसम खणंदा न आहिनि, कसम खणंदा आहिनि त पाढ़ींदा आहिनि। ॿिए नंबर ते ज़बान कनि त पाढ़नि, बास बासनि त पूरी कनि, चाहे कस लॻे न, चाहे हण हली वञे न, त बि पाढ़नि। ऐं ॿिए नंबर में ज़बान जा पका सच ॻाल्हाईंदा, कूड़ न ॻाल्हाईंदा। ऐं हिन सां गॾोगॾु पंहिंजे उघड़ जी, मर्द हुजे या औरत,
आले इल्म पंहिंजे उघर जी अहिड़ी हिफ़ाज़त कंदा जो जिथे शरअन हक़ आहे औरत आहे मुड़ुस खां सवाइ, मुड़ुस आहे त पंहिंजे घरवारीअ खां सवाइ ॿी जॻह ते उघर इस्तेमालु न थींदी। आले इल्म हुजे ऐं इहे सिफ़तूं हुजनिसि, इनखे चइबो आहे रासिख़ीन फ़िल इल्म। इन जी ॻाल्हि पकी ऐं पुख़्ती हुजे, इहो क़ुर पाक जे आयतुनि खे सम्झंदो। पर जेकॾहिं आले इल्म बि हुजे ऐं इन्हनि ॻाल्हियुनि मां के ॻाल्हियूं खुटल वधियल हुजनिसि, ज़बान जो कचो पको हुजे, कसम में बास बासण में ऐं सच कूड़ में मुब्तला थींदड़ हुजे, उनखे रासिख़ीन फ़िल इल्म जे टोले में शुमार न कंदासीं। उहो रासिख़ीन फ़िल इल्म कोन्हे। तॾहिं त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी रिवायत अम्मा आयशा रज़ियल्लाहु तआला अन्हा ख़ुदि कई, फरमायई हिकिड़े दफ़े हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मूंखे फरमायो, ए आयशा जी मुंहिंजा साईं, फिदाका बि व उम्मी या रसूल अल्लाह, मुंहिंजो अबो अम्मा तव्हांजे मथां क़ुर्बान। जी साईं, छा था फरमायो? हुज़ूर फरमायो त आयशा जेके न क़ुर पाक जे आयतुनि मां पंहिंजो मतिलबु कढनि, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जेको ॿुधायो आहे उनखे छॾे करे पंहिंजो मतिलबु कढनि, इन्हनि खे चइबो अथई ज़ाइग़ीन। इन्हनि जे दिलनि में खोट हूंदो अथई, अहिड़नि माण्हुनि खां पासीरो थी ॼा, परे थी वञ, हिन जे वेझो न वञ जा। इहे माण्हू फितने गो अथई, इहे पंहिंजो मतिलबु कढी करे फितनो पैदा कंदा आहिनि। त अम्मा आयशा ख़ुदि रज़ी अल्लाह तआला अन्हा फरमाए थी त मूंखे हुज़ूर फरमायो उन्हनि खे चइबो आहे ज़ाइग़ीन। ऐं रासिख़ीन ख़ुदि अम्मा आयशा उन्हनि में आहे। वॾा वॾा सहाबी, वॾा वॾा जलील क़द्र आलिम, मुफ़क्किर, मुहद्दिस क़ुर पाक जे इन बयान कयल उसूल मुताबिक़ जेके पका आहिनि उहे रासिख़ीन फ़िल इल्म आहिनि। अल्लाह ताला तव्हां असांखे बि इन्हनि रासिख़ीन फ़िल इल्म उलमा जे पोयां असांखे हलणु नसीब फरमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।